जी ना असां हिन वक़्तु नंगर पार्कर जे रोड ते मौजूदु आहियूं। नंगर पार्कर यकीनन मैदनी वसीलनि सां मालामाल खितो आहे ऐं उन जे हंज में हज़ारें साल पुराणा क़दीमी आसार आहिनि। पर बदनसीबी चइबी त नंगर पार्कर जो जेको आहे मेन रोड आहे, इस्लाम कोट खां नंगर पार्कर अचे थो, उहा तबाह थियल आहे। वॾे अरसे खां असां नंगर पार्कर रोड जी सूरत हाल तव्हांखे ॾेखारींदासीं। अचो त नंगर पार्कर जो रोड ॾिसूं त हालत कहिड़ी आहे उनजी। हीअ रोड आहे जेका नंगर पार्कर वञे थो, उनजी हीअ हालत आहे ऐं हीअ उन ते जेका ट्रैफिक हले थी, इंतिहाई जेका ख़तरनाक इन जी सूरत हाल आहे। हिन मां ख़बर पए थी त नंगर पार्कर जे चूंडियल नुमाइंदनि ऐं नंगर पार्कर जे अवाम जी केतिरी सारलदी आहे। ऐं हीअ रोड यकीनन वॾे अरसे खां अरबाब रहीम जी इक़्तिदार खां पोइ हीअ रोड ठहियो कोन्हे ऐं हिन जी हीअ हालत आहे। मेन रोड जेका नंगर पार्कर वञे थो, हितां जो चूंडियल नुमाइंदो आहे कासम सराज सूमरो MP आहे। पीर साईं नूर मोहम्मद शाह जिलानी हितां जो MNA आहे। उन सां गॾु सेनेटर कृष्णा कुमारी, उहो बि हिन खिते सां तालुक़ु रखे थी। वॾे वज़ीर जो सूबाई सलाहकार वीर जी कोहली, उहा बि हिन खिते सां तालुक़ु रखे थो। पर ही 17-18 साल गुज़री विया आहिनि, हिन रोड जी का मरम्मत कोन्हे थी। उनजे करे हीअ रोड भॼी भुरी टुटी तबाह थी वियो आहे ऐं जेके सयाह जेके घुमणु अचनि था उहे तकलीफ़ खे मुंहुं ॾियनि था, पर खिते जी केरु वारसी करण जे लाइ तयारु कोन्हे। नंगर पार्कर जो अवाम सख़्तु परेशान आहे ऐं हिन रोड जी ही सूरत हाल आहे। मेन रोड आहे जेका इस्लाम कोट खां अॻियां आॾे जे तड़ खां नंगर पार्कर ताईं 80 किलोमीटर खनि को रोड थींदो, जेको भॼी भुरी मुकमल तौर ते तबाह थी चुको आहे ऐं ट्रैफिक सख़्तु मुतासिर थिए थी। हितां जा जेके रहवासी आहिनि उन्हनि खे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। ही सूरत हाल आहे। हिन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त पीपल्स पार्टी जे हिन दौर में हितां जे चूंडियल नुमाइंदनि जेका ख़िदमत कई आहे हिन खिते जी, उन मां तव्हां अंदाज़ो ई लॻाए सघो था हिन रोड जी सूरत में। दोस्त असां सां साफ़ी मुबारक बजी गॾु आहे। असां पुछंदासीं त तव्हां नंगर पार्कर विया, रोड जी सूरत हाल ॾिठी, तव्हां कीअं लॻो, सफ़र कीअं रहियो तव्हांजो, रोड जी सूरत हाल जे बाबति छा चवंदव? पार्कर जे बटन ते मौजूदु जेके मंज़र आहिनि ऐं जेके तारीख़ी आहिनि आसार क़दीम, उहो ॾाढा ख़ूबसूरत हुआ ऐं हुते असां घुमी ॾाढो इंजॉय कयो। पर जेको ॾाढो सफ़र जेको इस्लाम कोट खां नगर जो उहो ॾाढो ॾुखियो हो। उहो ॾुखियो इनजे करे हो त जेको रोड आहे ख़ारी गुलाम शाह खां वठी नंगर पार्कर ताईं मुंहिंजे ख्याल में कोई 70-75 किलोमीटर थींदो। इहो रोड ॾाढो ख़राबु आहे। 20-25 साल जीअं रोड ठहियो तंहिंखां पोइ मुंहिंजे ख्याल में रिपेयर कोन थियो आहे। उनखे ॾाढो ख़राबु आहे, टुटी वियो आहे, खॾा थी विया आहिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते, पाणी टुटी वियो, मथां बरसातूं पियूं, उनजे करे दरड़ पिया आहिनि ऐं उनजे करे जेके सियाह अचनि था पंहिंजा जेके सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके सियाह अचनि था सियाह, उहे वीचारा परेशान आहिनि। असीं परेशान आहियूं। असां गाॾी खणी वियासीं ॾाढो मुश्किलातुनि सां हुते। मक़सदु इहो त कलाक जो जेको सफ़र हो, अधु कलाक जो मुने कलाक जो सफ़र आहिनि, उहो 2 कलाक 2.5 कलाक ताईं जेको उहो माना वठे थो। उहो इन्हनि जे करे त रोड ख़राबु आहे। तो वक़्त जे हुकुमराननि खे घुर कयूं था त इहो रोड ठाहियो, महिरबानी करे। सिंध जी हिकिड़ी ख़ूबसूरत खां खितो आहे, नंगर पार्कर आहे, जिते ॾाढी ख़ूबसूरती आहे कुदरती, त इहो रोड ठहिणु खपे। ॾाढो ख़राबु आहे। नंगर पार्कर रोड जी असां सूरत हाल तव्हांखे ॾेखारीसूं त हीअ नंगर पार्कर जो रोड जेका भॼी भुरी टुटी तबाह थी चुको आहे। ट्रैफिक जेका आहे उहा मुश्किलातुनि खे त मुंहुं ॾींदे आवाम गुज़रे थी। पीपल्स पार्टी जी क़यादत खे घुरिजे त हिन रोड जे तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे। अहम जेका रोड आहे